डारकीअ वेझो ईद मिलादुन नबीअ जे सिलसिले में मीलाद जी महफ़िल मुनक़िद कई वई। ॻोठ बागो भुट्टो जी जामा मस्जिद में महफ़िल ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में सजादा नशीन रहमतपुर शरीफ ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़ार पीर गफ़ारी तख्शबंदी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। महफ़िल में टीवी ऐं रेडियो जे मशहूर नात ख़्वान मौलाना मोहम्मद इब्राहिम सियाल गफ़ारी, मौलवी नदीम अली गफ़ारी, हाफ़िज़ अली गुल, हाफ़िज़ सिराज भुट्टो ऐं ॿियनि हज़ूर पाक जे शान ऐं अज़मत ते नज़राना ऐं अक़ीदत पेश कया। उन मौक़े ते आलमनि जो चवणु हो त ॿिन्ही जहाननि जे सरदार आख़िरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इस्लाम आज़ाद मज़हब आहे जंहिंमें का बि ज़बरदस्ती नाहे। हुननि चयो त अल्लाह जे नबी करीम औरतनि ऐं मर्दनि जे हक़नि, दीनी ऐं दुनियावी तालीम हासिल करण ते ज़ोर भरियो आहे। हुननि चयो त अल्लाह जे नबी करीम औरतनि ऐं मर्दनि जे हक़नि, दीनी ऐं दुनियावी तालीम हासिल करण ते ज़ोर भरियो। आलमनि चयो त अल्लाह जे प्यारे नबी जी ॾसियल वाट ते हली दुनिया ऐं आख़िरत आसान थी वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk